साईं लग सुमरा मुझो अर्ज सुने जे मरी वञा तुझे मुल्क ते तखती कफन दे जे उते लोड़ लटे जे जिते झूपा मुझे झांगी अड़न जा या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब मौला जेका भी ते सलवात पढ़ी से लख सवा लख सलवात जेका भी सलवात थी इन लख दुरूद पाक जो सवाब जिक्र जो सवाब कुल शरीफन जो सवाब फातिहा जो सवाब जिक्र जो सवाब दुरूदो किरोड़ी दुरूदो खिजरी दुरूदो ताज जो सवाब जो के खैर जो ताम कलाम जो सवाब लख दुरूद पाक जो सवाब बारगाह रिसालत में ताज दौरे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात खे हदियतन तोहफ़तन पेश कयो से महबूब जे नूरी हथारों अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा के पेश कयो से सानिए ज़हरा अम्मा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा के पेश कयो से महबूब जे सभनी नूरी नियाणिन के पेश कयो से ऐं महबूब जे अज़वाजन मोमिनन जे अमड़िन के पेश कयो से महबूब जे सचन असाबन सगुरन के पेश कयो से करबला जे 72 शहीदन के पेश कयो से मुझे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम के पेश कयो से ॾाढो आदम ऐं ॾाढी हवा खां वठी महमदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमिनात के पेश कयो से महबूब जे नूरी हथारों ख़ुसूसतन अॼो के लख दुरूद पाक जो सवाब ताम ऐं कलाम जो सवाब मरहूम बाबा साईं अली बख्श सुमरो फ़कीर साईं कंहिं जो सवाब पेश कयो से शहीद आबिद हुसैन सुमरो साईं कंहिं जो सवाब पेश कयो से ऐं हिन सॼे कब्रिस्तान में जेके बि मुंहिंजे महबूब जा उम्मतियारियूं दफ़न थियल आहिनि मुंहिंजी हमशीरा भेण बि हिन कब्रिस्तान में दफ़न थियल हिन सॼे कब्रिस्तान में जेके बि आका जा उम्मती दफ़न आहिनि इन्हनि सभिनी जे रूहनि खे पेश कयो से ऐं बाबा अली बख्श साईं जे वरी बाबा खे साईं जे अम्मा के जेके भी साईं वारन जा बाबा अली बख्श साईं वारन जा वडड़ा सतन पीढ़ियुनि ताईं वडड़ा जेके फानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि खे पेश कयो से मौला सभिनी के आका करीम जो पाड़ो कचहरी गुलामी नसीब फरमा रब तुंहिंजो वाइदो थियल आहे त मुंहिंजे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो क़बूल कंदो माव रब मिठे मोहम्मद जो वास्तो थी बाबा अली बख्श सुमरो साईं जी कब्र के क़यामत जो जन्नत जो बाग बना ओ मौला साईं जे कब्र के जन्नत जो बाग बना कब्र मो जन्नत जी खिड़की खोले दे ऐं साईं के मिठे मोहम्मद जी कचहरी पाड़ो गुलामी नसीब फरमा ओ मौला साईं जे शहजादन जो अॼो को ख़ैर शाहिद हुसैन सुमरो साईं जो इरशाद अहमद सुमरो साईं जो साईं जे सभिनी भाइरनि जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमा ओ मौला साईं गुलाम हुसैन सुमरो साईं के साईं जे पुटनि बचड़नि के साईं शाहिद हुसैन साईं के साईं जे सभिनी घर वारनि के अम्मा मिठी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा मौला जेके भी सुमरा हिन दुआ में हथ खयूं बीठा आहिनि वेठा आहिनि इमाम हुसैन जो वास्तो थी सभिनी जा क़यामत ताईं बेड़ा वसंदा रहनि हिननि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा जुमले असां सभिनी जो बेड़ो तार रब असां सभिनी जो बेड़ो तार ओ मौला जंहिंजो माउ पीउ
माँ पी जी रोवा उनके माँ पी जो अदब उन्हनि खे नसीब फरमा। ओ मौला चार ॾींहं जी फानी दुनिया जी ज़िंदगी आ, कूड़ी दुनिया है। इन कूड़ी दुनिया में खटे उहे वया जन पंहिंजे माउ पीउ खां दुआ पिनी। ओ मौला जंहिंजो अबो अमा जीअरो आ उनखे अबे अमा जो क़दुरु नसीब फरमा। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि वसल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। बाबा सलवात जो फूको बाबा जी मज़ा दे सल्लल्लाहु अलैहि या सय्यदी या